पंहिंजे ख़ातिर पिरीं जो ॾिनई मलक आणे, पंहिंजे ख़ातिर पिरीं जो ॾिनई मलक आणे, सही मिलियो सामियन खे त ही छा करे हाणे, नकी रखियईं हिन जो नकी रखियईं हुन जो, रखियईं साईं जो सुञाणे, तंहिंखे बिना पुछाणे वञी जन्नत में छॾियो हूंदई जलबाणी जे। ॾोर जी मुराद आहे यज़ीज़ हुकम कयो त इमाम हुसैन जे नाले ते केर बि ख़ैरु न ॾिए, जेको ख़ैरु ॾींदो उन खे सख़्तु सज़ा ऐं मुल्क नेकाले ॾिनी वेंदी। हिकिड़े घर में माई उन जे कननि ते आवाज़ु पियो फ़क़ीर चयो त इमाम हुसैन जे नाले ते ख़ैरु ॾिए। माई ख़ैरु खणी फ़क़ीर खे ॾिनो। इहा ख़बर यज़ीज़ के कननि ते वञी पई। माई खे घुराईंदी मुंहिंजो हुकुम हो तो ख़ैरु छो ॾिनो आहे। माई चयो त मूं पंहिंजे मुर्शद जे नाले ते ख़ैरु ॾिनो आहे, तोखे जेका कार्रवाई करणी आहे सो कर। यज़ीज़ हुकुम कयो, हिन जो ॿई बाज़ू कलम कयो ऐं मुल्क नेकाले ॾिनी वञे। माई जा ॿई बाज़ू कलम थी विया। हाणे इन ते ॾोर जी मुराद पूरी थी। हाणे अखर आहिनि त पंहिंजे ख़ातिर पहिरीं जो ॾिनई मलक आणे, ख़ैरु फ़क़ीर जो पंहिंजो वास्तो ॾिनई हुसैन पाक जो, आहे हुसैन जे नाले ते को ख़ैरु ॾे, सही मिलियो सामियन खे छा करे हाणे। मई जे कननि ते आवाज़ पियो हाणे छा कयां, न की रखियईं हिन जो, न की फ़क़ीर जो ख़्यालु कयईं, न की रखियईं हुन जो, न की अज़ीज़ जो ख़ौफ़ कयईं, रखियईं साईं जो सुञाणे, इमाम हुसैन पाक जो शान सुञाणे। मई ख़ैरु ॾिनो, तंहिंखे बिना पुछाणे वञी जन्नत में छॾियो हूंदई जलबाणी जे। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वधीक वीडियो अवां ताईं पहुचाईंदासूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, महिरबानी।